हाँ इफ्तार अहमद बुरोई वरी हिकिड़ी नई वीडियो सां गॾु अॼु असांजो बि टॉपिक उन टॉपिक तसलसल आहे जेको तव्हां हिन खां पहिरियां वीडियो जेका असां रिकॉर्डिंग कईसीं टॉपिक पढ़ियोसीं उहो हो ॻाढ़। हाणे ॻाढ़ में जेके ॿ कंपोनेंट्स हुआ ॿ जुज़ा हुआ, हिकिड़ो हो ॻाढ़ींदड़ ॿियो हो ॻरंदड़। हाणे उन्हनि ॿिन्हिनि जो जेको अमल आहे उहो जंहिं अवाम ते जंहिं रखे थो उनखे असर थिए उहो आहे ॻरण पज़ीरी। ॻरण पज़ीरी यानी सॉलिबिलिटी। ॻरण पज़ीरी आहे छा, सॉलिबिलिटी आहे छा? ॻरण पज़ीरी जी वस्फ़ सिंपल इहा ई आहे। ॻरण पज़ीरी उनखे चइबो आहे जिते यानी जेको ॻरंदड़ आहे उनजो वधि में वधि मिक़दार उन ॻाढ़ में ॻरी सघे त उनखे ॻरण पज़ीरी चइबो आहे। हाणे ही ॻरण पज़ीरी तव्हां सिंपल सम्झियो यानी ॻाढ़ में हिकिड़ो ॻाढ़ींदड़ ॿियो ॻरंदड़ यानी ॻरंदड़ जो वधि में वधि मिक़दार ॻरी सघे उन ॻाढ़ में, उहो जेको आहे सो उनखे ॻरण पज़ीरी चइबो आहे। हाणे ॻरण पज़ीरी ते मुख़्तलिफ़ शयुनि जो असरअंदाज़ थींदो आहे जंहिंजे थियण सां जंहिंजे अमल सां पोइ हुन में ॻरण जी शक्ति वधी वेंदी आहे ऐं उहो अमल वधी वेंदो आहे। हाणे जेको ॻरण पज़ीरी ते जेके असर करण वारा फैक्टर्स आहिनि, ॻरण पज़ीरी ते असर, हाणे ॻरण पज़ीरी ते यानी सॉलिबिलिटी ते जेके शयूं अफेक्ट्स कंदियूं, जेके फैक्टर्स आहिनि उनजा जेके अफेक्टिंग फैक्टर्स आहिनि उनमें सभ खां पहिरियों अहम रोल अदा करे थो टेम्परेचर यानी गर्मीपद यानी टेम्परेचर गर्मीपद हिकिड़ो अहिड़ो फैक्टर आहे जेको उनजी यानी जेको उनमें माना ॻाढ़ जेको ॻरंदड़ आहे उनजी ॻरण शक्ति खे वधाए थो ऐं उनजी माना ॻरण पज़ीरी वधे थी, सॉलिबिलिटी वधे थी। मिसाल जे तौर सां अगरि खंडु खणी थोरो पाणी में मिलायूं था, खंडु हिकिड़ी नहरी शइ आहे ऐं असां पाणी वाट में उनखे हल था कयूं, मुख़्तलिफ़ जेके मादे जूं हालतूं आहिनि मुख़्तलिफ़ उहे उन में असां बाक़ाइदा ॻारे सघूं था। जीअं जेके पाणियाट वारा पाणियाट में, सॉलिड वारा पाणियाट, नहरा वारा पाणियाट में ऐं गैस वारा पाणियाट में, ही सभु उन में असां ॻारे सघूं था ऐं उहे उन में अची सघनि था। हाणे हीउ जेको गर्मी पद आहे इहो वॾो असरु कंदो आहे जेको आहे सो उन ते सॉलिबिलिटी। मिसाल खंड सां विधीसीं रूम टेम्परेचर ते मिलायोसीं, मिक्स कयोसीं त उहो एतिरो कोन थियो, पर जॾहिं असां टेम्परेचर ॾींदासीं, गर्मी वधाईंदासीं त उनजी यानी ॻरण पज़ीरी अञा वधी वेंदी, यानी वधि में वधि उनजो मिक़दार यानी मैक्सिमम जेको अमाउंट हूंदो उहो खंड जो उन ॻाढ़ में ॻरी वेंदो। उहो यानी पहिरों जो असरु उते विझंदो उहो आहे गर्मीपद यानी उनजी ॻरण शक्ति वधाए सघे थो ऐं उन सां उनजी सॉलिबिलिटी ॻरण पज़ीरी वधी वेंदी आहे। अहिड़े तरह ॿिया बि क़िस्म जा नहरा हूंदा आहिनि, असां पाणी में हल कंदा आहियूं, घटि हल थींदा आहिनि, वरी असां उहे गरम कंदा आहियूं त उहे पोइ वरी वधीक यानी वधि में वधि मैक्सिमम जेको सॉलिड हूंदो आहे, ॻरंदड़ हूंदो आहे, उहो उन में ॻरी वेंदो आहे ऐं उहो पोइ ॻाढ़ ठही वेंदो आहे। ॿियो जेको उन ते अफेक्ट असरु कंदो आहे उहो आहे प्रेशर यानी दाब। असां दाब चवंदा आहियूं इंग्लिश में प्रेशर यानी दाब, हिनखे असां टेम्परेचर लिखूं, टेम्परेचर ये असांजो आहे प्रेशर ऐं दाब। ॿियो जेको असांजो ख़ासि आहे दाब यानी प्रेशर। हाणे जेको दाब आहे, प्रेशर आहे, उनजो वास्तो यानी पाणियाट खां, ऐं पाणियाट में न आहे, नहरे जो पाणियाट में हलकण सां बि वास्तो न आहे, हिन जो वास्तो सिर्फ़ु आहे गैस सां। यानी असां अगरि गैस वारी शइ पाणियाट में डिज़ॉल्व कंदासीं, असां ॻारींदासीं त उन लाइ असांखे खपंदो यानी प्रेशर। उन में जेको हेनरी लॉ आहे उहो कमु अचे थो, यानी ही प्रेशर दाब असांखे उते खपंदो आहे। जीअं तव्हां रोज़मर्रा पीअंदा आहियो, बोतल पीअंदा आहियो, यानी कोका कोला पीअंदा आहियो या का बि बोतल ड्यू वग़ैरह पीअंदा आहियो त उन में कार्बन डाइऑक्साइड गैस जेका आहे सा उहा यानी प्रेशर सां उन पाणी में हल कई वेंदी आहे। जीअं तव्हां उन ढक खोलींदा आहियो त यकदमि हिकिड़ी
माना प्रेशर जो आवाज़ बि ईंदो आहे ऐं तव्हांखे लॻंदो आहे त का शइ में प्रेशर सां विधी वई आहे त उहो जेको गैस आहे कार्बोनेटेड गैस उहा उन कार्बोनेटेड वाटर में माना प्रेशर सां उन में डिज़ॉल्व कई वई आहे विधी वई आहे उन गैस खे यानी गैस जो सिधो सो वास्तो यानी प्रेशर सां अगरि गैस वारी शइ सां पाणियाट में डिज़ॉल्व कंदासीं त उहो असांखे ज़रूरी आहे त यानी उनजो प्रेशर हुजे दाब हुजे अहिड़ी तरह सां यानी ॻण तस्वीर ते ॿियो जेको असरु कंदो ॿियो फैक्टर जेको जुज़ो असरु कंदो आहे दाब प्रेशर पर उहो सिर्फ़ु गैस ते लागू आहे यानी पाणियाट में गैस खे जेको आहे सो प्रेशर सां हल करणु नंबर टियों जेको आहे असांजो जुज़ो आहे अंसर आहे जेको असरु करे थो उहो आहे यानी ॻारींदड़ ऐं ॻणंदड़ जी नोयत ॻणंदड़ जी नोयत यानी नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट यानी ही नेचर आहे नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट यानी नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट यानी करंदड़ ऐं ॻारींदड़ जी नोयत इहो बि हिकिड़ो अहम किरदारु अदा करे थो असां मिसाल जी ॻाल्हि अहिड़ा जेके असां कुझु असां पाणियाट में जेके शयूं ॻारींदा आहियूं त उहे हिन में हल कोन थींदा आहिनि चङे नमूने सां भले असां केतिरो बि गरम कयूं जीअं मिसाल जी असां पाणी में आयल विझंदासीं आयल बिल्कुलु मथां तरंदो आहे कुकिंग आयल हुजे या कहिड़ो बि तेल हुजे ठीकु आहे त यानी उहो हुन में हल थींदो कोन भले असां टेम्परेचर वधायूं सफ़ा वरी थोरो टेम्परेचर जेके अची वेंदो न ताईं कोन थींदो यानी ॻारींदड़ ॻारींदड़ नोयत कहिड़ी आहे या हू पोलर आहिनि यानी पोलर कंपाउंड्स आहिनि या पोलर सॉल्यूशन आहे या हू नॉन पोलर सॉल्यूशन आहे यानी कुतबी या ग़ैर कुतबी अगर उनमें ठहियल आहे बॉन्ड पोलर बॉन्ड ठहियल आहिनि या पोलर आहे पोलर अगरि उहो आहे कुतबी ॻार आहे त उनखे कुतबी ॻार आराम सां ॻारे ईंदो अगरि ग़ैर कुतबी आहे नॉन पोलर आहे त उनखे नॉन पोलर सवले नमूने सां उनखे ॻारे ईंदो यानी ही ॻारींदड़ ऐं ॻणंदड़ जी नोयत बि हिकिड़ो अहम किरदारु अदा करे थी यानी ॻार जे ठहण में माना ॻणंदड़ जे ॻरण में सॉल्यूट जे डिज़ॉल्व थियण में ॻरण में ऐं ॻारींदड़ खे जेको आहे सो उनखे ॻारण में सॉल्वेंट जेको उनखे यानी डिज़ॉल्व कंदो उहो उनखे जेको आहे सो ही नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट ॿई अहम रोल था कनि त अॼु जो टॉपिक बि तव्हांजे लाइ अहम हो जेको असां सम्झोसीं ॻण तब्दीली सॉल्युबिलिटी छा आहे ऐं उनजा अफेक्टिंग फैक्टर्स कहिड़ा आहिनि दीज आर द अफेक्टिंग फैक्टर्स temperature, pressure and nature of solute and solvent. So these factors of course they affect when we are going to make any solution. असां को बि ॻाढ़ ठाहींदासीं त ही उन्हनि ते अमल थींदो आहे इहो ॻाढ़ असां रोज़ु ठाहींदा आहियूं रोज़मरी ज़िंदगी में ठाहींदा आहियूं तव्हां घर में वेही ठाहे ॾिसो हाणे त तव्हां टेम्परेचर जो असरु ॾिसो अगरि गैस आहे त प्रेशर तव्हां बोतल खोले ॾिसो कोल्ड ड्रिंक जेका पाण पीअंदा आहियूं या इन खां अलावा जेके ॻाल्हि आहे मतिलबु नोयत ऑयल आहे भई जेको आहे सो खंडु आहे लूणु आहे ॿिया सॉलिड आहिनि तव्हां उनखे ॻारे ॾिसो भई उहे कीअं था उन में ॻरनि ऐं ॿियूं कीअं था थियनि त अहिड़ी तरह तव्हांखे सम्झ में अची वेंदी चलो ओके